Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. जंभीर भरिसां तेज़ बरसात बाद पानी जो वॾो वहकिरो कोयले जी खाण में दाख़िल थियण सबबि 10 पोरियत फाथल। पोरियतनि खे ॿाहिरि कढण लाइ गरी मशीनरी ज़रिए खाण में पाणी निकाल करण जो कमु जारी। इंतज़ामिया जो चवणु आहे त तेज़ बरसात सबबि रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। माइंस एंड मिनरल खाते खे मदद लाइ सिफ़ारिश कई आहे। तवानाई जे वज़ीर इम्तियाज़ शेख टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त खाण जे मालिकनि खे बरसात दौरान कमु न कराइणु घुरिजे। हां, बरसात दौरान बंदि टुटो आहे, जंहिंजे नतीजे में पाणी रेलवे ट्रैक खे मुतासिर कयो ऐं खाण में बि पाणी दाख़िल थी वियो। कोशिश आहे त खाण में फाथल पोरियतनि खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि कढियो वञे। बरसात में मवासिलाती निज़ाम मुतासिर थियण सबबि मक़ामी ऑफिसर्स सां राब्तो नाहे थियो। ॼाण वठण जी कोशिश करियूं पिया। सिंध में 3 ॾींहं बि चौमासे जी बरसात जारी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। हैदराबाद, ठठो, घारो, नूरियाबाद, थाणो बुला खान ऐं भरपासे में वक़्फ़े सां बरसात। जैकाबाद, लाड़काणो, मिठी, नगर पार्कर, डीपलो, डाहिली, छाछरो ऐं इस्लाम कोट में वसकारो। उमरकोट, ढोरोनारो, कोट ग़ुलाम मोहम्मद कुंदरी ऐं मातली में बि ककर वसी पिया। बहराम, गेरलो, दरिया खान मरी, बांधी, करोंडी, फैज़गंज, अकरी चौदगी में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। दादू, जोही, वाहीपांदी, मोरो ऐं भरपासे में बि वसकारो। बरसात बाद बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डावाडोल। सन जे जाबलू पट्टीवार इलाइक़े में बरसात बाद नयूं वही आयूं। रनीकोट वटि नई में ॿुड़ी नौजवान अब्दुल समी फौत थी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां जारी बरसात इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड रस्तनि ते पाणी बीहजी वञण सबबि ट्रैफ़िक मुतासिर। सखर में बरसाती पाणी बीहजी वञण सबबि रस्ता तलाव में तब्दील। शहर जे घंटाघर, बैराज रोड, जेल रोड ऐं रेलवे स्टेशन अॻियां बरसाती पाणी बीहजी वियो। शहरनि खे अचवञ में ॾुखियायूं। लैंसडाउन पुल जे रोड ते बि बरसाती पाणी बीठल। जंभीर में तेज़ बरसातुनि बाद रेलवे ट्रैक मुतासिर। मुख़्तलिफ़ शहरनि खां ईंदड़ ट्रेन्स खे रोकियो वियो। बांधी रेलवे स्टेशन ते मिलत एक्सप्रेस खे रोकण सबबि मुसाफ़िर परेशान। रेलवे इख़्तियारनि जो चवणु आहे त पटड़ी जी मुरमत बाद अप ट्रैक बहाल कयो वियो आहे। डाउन ट्रैक खे जल्द बहाल करण जी कोशिश जारी। मिठी जे कश्मीर चौक ते शिकारनि हथां मारियल 9 हिरणनि जो 3 ॾींहं बि तॾो विछायल। तॾे में मौजूद ॻोठाणनि तरफ़ां हिरणनि जे शिकार ते ताज़ियत वसूल कई पई वञे। ॻोठाणनि जो चवणु आहे त हू हिरणनि जा लाश दफ़नाइण घुरनि था। वाइल्ड लाइफ खाते खां मुतालबो आहे त हिरणनि जा लाश सनन हवाले कया वञनि। गुज़िरियल ॾींहुं शिकारनि हथां मारियल 9 मां 7 हिरणनि जे लाशनि जो पोस्टमार्टम कयो वियो। 2 हिरण खणी फ़रार थियल शिकारनि खे हथीको करण लाइ तहरुक न वरितो वियो। वाइल्ड लाइफ खाते ॿिए ॾींहुं बि शिकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न करायो। ॻोठाणनि तरफ़ां पुलिस हवाले कयल 3 शिकारनि खे अॼु रिमांड लाइ अदालत में पेश करण जा इम्कान। गिरफ़्तार शिकारनि में अहमद अली, सलाम बारी ऐं गनी नोहड़ियो शामिल।
पीपी सेनेटर डॉक्टर सिकंदर महेंद्रो जे लाडाणी बाद सेनेट जी खाली थियल सीट ते चूंड लाइ वोटिंग जारी। सिंध असेंबली में मौजूद MPAs तरफ़ां वोट कास्ट करण जो सिलसिलो जारी। 9 वॻे शुरू थियल वोटिंग शाम 4 वॻे ताईं जारी रहंदी। PTI जे बाइकॉट सबबि PP उम्मीदवार खालदा सिकंदर महेंद्रो जी कामयाबी जा चिट्टा इम्कान। शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस में गिरफ़्तार PP MPA ओवैस गौहराम खे वोट कास्ट करण लाइ बख्तरबंद गाॾी में असेंबली आंदो वियो। PP MPA परवीन काइम खानी व्हील चेयर ते असेंबली पहुती। PTI जा फिरी वियल 4 MPAs बि वोट ॾियण लाइ असेंबली पहुता। लाहौर जे होटल मां सिंध असेंबली जे ऑपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारी जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। फुटेजिस में नज़र अची रहियो आहे त सादा कपिड़ा पहिरियल अहलकार होटल में दाख़िल थिया ऐं हलीम आदिल शेख खे पाण सां गॾु वठी विया। ज़रियनि जो चवणु आहे त एंटी करप्शन सिंध जी टीम लाहौर वञी हलीम आदिल शेख खे गिरफ़्तार कयो आहे। राहदारी रिमांड मंज़ूर थियण बाद खेसि लाहौर मां कराची मुंतक़िल कयो वेंदो। हलीम आदिल शेख खे सरकारी ज़मीन जे रिकॉर्ड में हेराफेरी करण जे केस में गिरफ़्तार कयो वियो। हलीम आदिल शेख हुजे या को ॿियो केर बि कानून खां मथां न आहे। सिंध असेंबली जी डिप्टी स्पीकर रेहाना लगारी ऑपोज़िशन लीडर जी गिरफ़्तारी ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारी बाबति ॼाण नाहे। गिरफ़्तारी थी आहे त कानून मौजूदु थी हूंदी। हलीम आदिल शेख जी धीउ आयशा हलीम वीडियो बयान में चयो त ख़बर नाहे त वालिद खे किथे रखियो वियो आहे। पहिरीं बि ॿुधायो आहे त वालिद जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। मुल्क में कानून मौजूदु आहे त ॿुधायो वञे बाबा खे किथे ऐं कहिड़े केस में रखियो वियो आहे। ऐं गड़ी खैरो में पाणी खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। सराफा बाज़ार, शाही बाज़ार ऐं ॿियनि मार्केट्स में दुकान न खुलिया। वॾे अंग में शहरनि तरफ़ां मार्च बाद बेगारी पुल ते धरणो। सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं सियासी समाजी कारकुननि जी बि धरणे में शिरकत। बेगारी कैनाल में पाणी जी बंदिश ख़त्म ऐं महांगाई खे कंट्रोल करण जो मुतालबो। गड़ी खैरो जी शाखुनि ऐं वाहुनि में पाणी न मिलण जी सूरत में तहरीक वधाइण जो चिता। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़मा ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।